बुद्धि तब तबो पयम पिया जा पूर अंदर जुल्फ फकीर अंदर जुल्फ फकीर चैनी हया नासूर समाया सूर लाख बुद्धि लतीफ दी ओला सोनो पढ़ सैयद जो सोना पढ़ सैयद जा और सोने मथन नील आशिक अब्दुल लतीफ खाली अचज तू है खाली अच तू है और तमिलई फैज फकीर चे भलो आदर भिटाय जो भिटाय में भलाइया भलो आदर भिटाय जो भिटाय में भलाइया भलो आदर भिटाय जो रसे थी रोज मौला खलकत खुदाइया जिते खलकत खुदाइया भिटाय में भलाइया भलो आदर भिटाय जो भिटाय में भलाइया भलो आदर भिटाय जो सजन तू जी सार में तबूरे जी तार में सजन तू जी सार में तबूरे जी तार में है तबूरे जी तार में वाई वहदत जी गाइया वाई वहदत जी गाइया भिटाय में भलाइया भलो आदर भिटाय जो भिटाय में भलाइया भलो आदर भिटाय जो सुभान अल्लाह फज़कुरूनी अज़कुरकुम कुरान में कादिर कहा है फज़कुरूनी
फ़िक्र कयो थी वई यादे खुदाइया थी वई यादे खुदाइया भिटाईअ में भलाइया भलो आदर भिटाईअ जो भिटाईअ में भलाइया भलो आदर भिटाईअ जो मोती मर जान हीरा लाल जवाए रखां में वधे मोती मर जान हीरा ऐं लाल जवाए रखां में वधे है लाल जहल कमाइया भिटाईअ में भलाइया भलो आदर भिटाईअ जो भिटाईअ में भलाइया भलो आदर भिटाईअ जो लतीफ़ी लात प्यारिया ऐं प्यारा बेतन सारा वाली वराए जवाबू वरी वतन दे वाली वराए जवाबू वरी वतन दे रोज़ो शाह लतीफ़ जो रोज़ो शाह लतीफ़ जो चल दातर देखारे औलाद फकीर ते तूं कादिर करम करे पाढ़ी पसाए मुशाहिदो महबूब जो लतीफ़ी लात प्यारिया ऐं प्यारा बेतन सारा है बेतन सारा थिया फकीर से तुझी जल बेवाइया थिया फकीर से तुझी जल बेवाइया भलो आदर भिटाईअ जो भिटाईअ में भलाइया भलो आदर भिटाईअ जो भलो आदर भिटाईअ जो सुभान अल्लाह। असांजे हिकिड़े दोस्त अमेरिका में पुछो त तसौफ़ छा आहे ऐं तसौफ़ जो बानी जेको आहे उहो केरु आहे ऐं लतीफ़ साईं तसौफ़ जे बारे में छा फरमायो। राति साईं अमेरिका में हिकिड़े दोस्त टेलीफोन कई त तसौफ़ छा आहे साईं पुछो ऐं तसौफ़ जो बानी केरु आहे ऐं लतीफ़ साईं तसौफ़ लाइ सूफ़ी लाइ छा फरमायो। तसौफ़ त उहा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तसौफ़ आहे असुल बानी त उहे सैयदना हज़रत अली साईं पोइ ईअं ई ॿिनि दरवेशनि ॿिनी तसौफ़ ते रोशनी विधी मौलाना रूम जलालुद्दीन बि तसौफ़ में तमामु वॾो बुज़ुर्ग आहे उहे लतीफ़ साईं लश्करी पाण लाइ रखी पर सरकार लतीफ़ साईं फरमायो त मरणा जग मुआसे त मरी थिया कमाए हूंदा से वियास जे मरणा मरी विया या फज़कुरूनी अज़कुरकुम रब पाक फरमायो फज़कुरूनी अज़कुरकुम तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां पर एतिरे तक यादि जो तूं न हुजे पर हू हुजे इहो तसौफ़ आहे माना तूं न हुजे एतिरो रब पाक खे घणो यादि कर तूं न हुजे पर हू हुजे तुंहिंजी हस्ती मिटिजी वञे तूं न रहे पर हू रहे एतिरे तक रब जी यादि ऐं इश्क में माना फना थी वञे जो जीअं ईअं सम्झ त तूं
मरी चुको आहे। लतीफ़ साईं फरमायो त वेठो पुछी पर करता हियार हलण, वेठो पुछी पर करता हियार हलण थी, अॼु आदेसी मर सुभाउ मरंदो सभु पर जूं ॻाल्हियूं वेठो सोचे त छा थियो छा न थियो। वरी फरमायूं त मूं तूं आओ असे चारि चिता लाइ, मूं तूं आओ असे चारि चिता लाइ त सॼी दौलत पाए जो ॾेई मर। वेठो पुछी पर करता हींअर हलण थी, अञा अगरि बगरि में पर जूं ॻाल्हियूं वेठो सोचे पुछी थो करता हींअर हलण थी, हाणे बि हलण अॼु आदेसी मर भला खड़ा सुभाणे हर को खड़ा थी रंगू बाक़ीदार अदब में मरण को तूं मरी खड़ा थी। लतीफ़ साईं फरमाया अॼु आदेसी मर वेठो पुछी पर करता हींअर हलण, अॼु आदेसी मर सुभाउ मरंदो सभु। तूं अॼु रब जे इश्क जे बला में मरी वेठा, सुभाणे त भला कजे तूं हर को कर। अल्लाह पाक जे याद जे इश्क में फना थियण खे तसव्वुफ़ कयो वियो आहे। जीअं साईं फरमायो मरणा ते अचबो आहे त मरी थिया नमाज़, मरणा ते अचबो आहे त मरी थिया नमाज़, हूंदा ते विया जे मरणा मरी विया। सुभान अल्लाह। पहिरियों आशिक़ छाजो आशिक़ मर इहो दसो छो जो लतीफ़ साईं फरमायो पाणी जल जलाल पाणी जान जमाल, पाणी जान पाणी जल जलाल पाणी जान जमाल, पाणी सूरत सुधरी पाणी हुस्न कबाल, पाणी पीर मुरीद थिए पाणी पाण प्यार, सभु सभु यार मचाई वार, पाणी फसे पाण पाणी बाबू, पाणी फसे पाण खे पाणी बाबू, पाणी खलके तूं पाणी दाल तन। सो ही सो सो अजल सो अला सो पिल सो पसा सो वेरी सो वार। माना हर शइ इश्क अल्लाह ताला जे इश्क में एतिरो खला थी वञे जो इश्क रब जी ज़ात में सवाइ हर शइ साड़े खला, यानी हर शइ खला थी वञे ख़तमु थी वञे, हिकु हिकु रहे। लतीफ़ साईं फरमायो सूफ़ निसाब कयो धोई वक़्तु वजूद, सूफ़ निसाब कयो धोई वक़्तु वजूद जो तंहिं पोइ थियो जीअरे पसंदि थी। सूफ़ी लाकूफ़ी कोई न भास के मझाई मझ वड़े पकंदास के जिनी साण के तनी संदवा। लाकूफ़ी माना साईं माना मज़हब न हुजे, मज़हब न रखे। लतीफ़ साईं खां पुछो साईं तव्हां माना शिया आहियो या सुन्नी आहियो? सरकार फरमायो त मां सभिनी जे विच ते आहियां। पुछऊं वरी पुछऊं साईं ॿिन्ही जे विच ते त कुझु दीन आहे? पाण फरमायूं त आहियां पोइ सरकार फरमायो त पुछो ई जान दोस्त का, लतीफ़ साईं फरमायो पुछो ई जान दोस्त का पासे कर परहेज़ खे, जिनी ॾिठो हो त खे तंहिं दीन सभी दूर थिया। छो जो सचल फरमायो त मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी गुज़री बेहद बुलाया, के निवड़ी पढ़ल निमाज़ूं के मंदर वसाया, पर सचल ओॾो न आया फुल वारा इश्क। ये लतीफ़ साईं फरमायो त कंहिं काम कापड़ी खां अहिड़ी रवश रवनि, कंहिं काम कापड़ी खां अहिड़ी रवश रवनि, न का दिलि दोज़ करे न बहस घुरनि, न को कमु कुफार न का मुस्लमानी बने। कंहिं काम कापड़ी खां अहिड़ी रवश रवनि, न का दिलि दोज़ करे न की बहस घुरनि, न को कमु कुफार न का मुस्लमानी बने। उभा इहे चवनि त कजो प्रिया खे पढ़। साॻीदार सुल्तान राव फरमायो त नामे आलिम नामे फाज़िल ना मुफ्ती ना काज़ी, ना दिल मेरा दोज़ख मंगे
ना शौक बहस की राजी हूँ, ना मैं तेरे रोजे रखे, ना मैं पाक नमाजी हूँ, बात मिसाल अल्लाह के बाबू, हुई दुनिया पूरी बाजी। ना मैं जोगी, ना मैं जुगलू, ना मैं चिल्ला कमाया हूँ, ना मैं जोगी, ना मैं जुगलू, ना मैं चिल्ला कमाया हूँ, ना मैं भज मसी की बया, ना तस्बा खड़काया हूँ। जो तम गाफिल सो तम काफिर, सन मुर्शिदे पढ़ाया, सुनिया सुख के फुल के असा चित मौला लाया, कीती जान हवाले रबते ऐसा इश्क कमाया हूँ। मरण करूँ अग मर गए बाबू का मतलब न पाया, सागी मुस्तसौ वाली गाल थी। जो जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मुझको खबर अंतम मरो पर मरण को अग बर, तुम जो मकसद ही होना है तो तवा पाए पाए जिसमें के पास चाहे पड़े ना, पर ख्वाहिशात से मारे, नफ्स के खत्म, ख्वाहिशात से मारो ऐ पंहिंजे नफ्स के खत्म करियो। नफ्स छा है, कहिड़ी शइ आहे, जंहिंजो नालो नफ्स आहे, उहो शइ कहिड़ी आहे? रूह जरादी फरमायो त नफ्स 4 शयूं आहे, 4 शयुनि जो नालो नफ्स आहे। मस्जिद पाक उहो कहिड़ियूं शयूं? पहिरीं दौलत, ॿी शोहरत, टी शहवत, चौथी इज़त। इन्हीं के नफ्स चइबो आहे। दौलत, शोहरत, शहवत, इज़त, इहे जेको 4 शयूं पहुंदो पोइ थींदो मूतू क़बल अन तमूतू, मरण खां अॻु मरी। ठीकु आहे। हाणे इन्हीं खे नफ्स चइबो आहे। इहे 4 शयुनि खे नफ्स चइबो आहे। वला नफ्स अनिल हवा, क़ुर पाक। तव्हां पंहिंजे नफ्स खे शुद्ध हुजे, पंहिंजे नफ्स खे शुद्ध ऐं इरादत सां रोको, अलाह जे हथ में बीह रखो, उहो कमु आहे। नफ्स खच्चर खे खच्चर माना नफ्स खच्चर कहिड़ो लाइ खणी लाइ लाज ला माना ला इलाहा वारो खच्चर करणु माना अलाह जो सवाल शइ आहे। जे सिजो घुरियो सितारो आहे, उहो सितारा आहिनि सही, पर सिजो घुरण खां पोइ सितारो न। ठीकु आहे। अलाह जो इश्क जे सिज, अलाह जो इश्क आहे जंहिंजे सीने जे अंदरि ईंदो न, पोइ उन अलाह खां सवाल शइ आहे ई कान। हा साईं, हा। जीअं लतीफ़ साईं फरमायो वहदहु ला शरीक लहू, ए हिकिड़ा ई हक़, ॿियाईअ ते वहदहु ला शरीक लहू। चवंदो आहे फर्ज़ वाजिब सुन्नतूं तिना तर्थ बपाए, तोबा संदी तस्बीह पढ़ण सां पुॼाए, नांगा पंहिंजे नफ्स जी का सही राह सुणाए, त सॼी दोज़ खपाए तूं ॿुधे वहदहु जे वठा पोइ हुन पैसा ते वहदहु जे वठा पूरो हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरी, मार्फत जी मार्फत ॾिसा कर डोरींदी, सुख न सुकार कॾहिं फुलो गोरी लाइ सजन लाजो खच्चर खे कहिड़ो लाइ सुदुन जो सैयद चए, लिखियूं सभु विझण ख़्याल ख़तमु कर, पेर परूड़े खण हलण में पेर परूड़े खण आसानी। छो जो कड़ा डूंगर का घड़ी बरपट सुजन बहरा अॻी बरपट कड़ा डूंगर का घड़ी लतीफ़ साईं फरमाए, कड़ा डूंगर का घड़ी बरपट सुजन बहरा, ॾार ॾार विसरियो थिया हरी पई हैरान, ससू लंघियो सैयद ते मोहबत मैदान, जंहिंजो आरियाली अनवार तंहिंखे ॾाहे बाग बणी। मतिलब त पाण खे थधा करणु तसव्वुफ़ आहे। ही वञे थो ही थिए थो। जे निमाज़ में माण्हू बीहे थो, बादशाह दस्तगीर बादशाह जनाब फरमायो, तूं निमाज़ में बीहे थो ऐं चवे थो त मां बि आहियां ख़ुदा बि आहे, इन खां वधीक ॿियो कहिड़ो शिरक थियो? हे त ॿ थी विया। शैतान बचियो हो त तड़पी,
जे मलाइकनि चयो हिकु आहे क़बूल कई आहे, शैतान चयो त न हे मिटी आहे ऐं बाहि आहे, तूं वरी अलाह तुंहिंजी अलाह करे पुत्र ईअं न ॿ आहे ई न कसरत सां वहदत लतीफ़ साईं फरमायो कसरत सां वहदत कसरत सां वहदत कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोली जी बबुल हू हुला जो हुलो बिलास हिकिड़े आशिक़ चयो आहे त इहो ढंग रखी आहे ढोल ॾिसां त केरु थो सुञाणे। ऐं जी सूरत त हिकु आहे, हाणे जे नुक़्तो हिकिड़ो ठहंदो त आहे उहो नुक़्तो ठाहिणो आहे कीअं हिकु नुक़्ता यार पढ़ाया आहे बुलाचा हाणे इहो नुक़्तो ठही वञे न पोइ त सभु रूह कोगला अॻे जिस्म को पवण को अॾ में जेको रूह हुते हो अलॻि जे ॾींहुं नती साईं फरमायो अलॻि ग्रह जॾहिं कॾहिं कयो अलॻि ग्रह जॾहिं कॾहिं कयो काल भला कल्पतूं कॾहिं कयो कहीं वेल कयो अचर वेल कयो हाणे जॾहिं जिस्म जे पवण को अॻ में जो रूह हुयो हुन पुछा पुछा हुई कोन उहो त पाक हो हीअ त पोइ थी न हाणे हे पोइ पवण सां जेको आहे सो ऐं गैर थी वियो जुदा जुदा ॻाल्हि थी ठीकु आहे हीउ जिस्म हाणे नुक़्तो ठाहिणो आहे भला छा हिकु नुक़्ते विच विया गल मुक्ति हिकु नुक़्ता यादि पढ़ाया उहो नुक़्तो कहिड़ो आहे उहो जिस्म आहे इन खे ठाहिणो लाइ ला जो कचर खे हणो कचर माना आहे जिस्म खे हणो पंहिंजे लाइ ला वरी काफ़ी ताईं ड्राई ख़तमु थिए मरी मिटी थिए ए तंदुरुस्त सचे ॾा वञा पाप सीरा जाती ए तंदुरुस्त सचे ॾा वञा पाप सीरा जाती न कर मिनत मां की कॾहिं अंदरि आब हयाती शौक़ सां ॾीवा ॿार अंधेरे मथां लभई यार ख़राबी मरण कंदो मर गई बाहू जिना हक़ जी रम्स पिछा थी चशम बंद गोश बंद लब बंद जहाज के अखियुनि खे बंदि कर कन खे बंदि कर ऐं चपनि खे बंदि कर चशम बि बंदि गोश बंदि लब बि बंदि घर न पींदी हक़ तुरा बंदि बर बंदि कर जेकॾहिं तोखे पोइ रबड़ दीदार न थिए मूंखे खणी साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं फरमायो इहे गाॾा कन ते ॿिया कन ते किने इहे जेके कन ते इहे गॾारी खे ॿुधाए कन इहे तूं विकिड़ ख़तमु कर इहे गाॾा कन ते तूं ॿिया कन किने कनी सुणे सुपिरिया थी ॻाल्हि वरी फरमायो पुठियां त अधी चशम बंदि गोश बंदि लब बंदि इन ते मिले जुले थी ॻाल्हि ॾिसो इहे अलाह जा अलाह वारनि जेकी साईं हू आहे त हिकु असुल छो जो सवली आहे रूबी साईं फरमायो साईं ॿार हिकु पोइ बि उन्हनि जूं सूरतूं जुदा जुदा नज़र ईंदियूं पर रोशनी हिकु आहे हाणे हे औलिया अलाह इहे सम्झो इहे अलाह जे तरफ़ां भरियल आहिनि ॾीआ आहिनि मिसले ॻाल्हि जीअं अलाह ताला फरमायो वसराजम मुनीरा असां तोखे रोशन ॾीओ करे मोकिलियोसीं बहू करे खिलाए हीअ दुनिया हिकु कमु हूंदो आहे पर असां तोखे वसराजम मुनीरा सिराजम मुनीरा माना तोखे रोशन ॾीओ करे मोकिलियोसीं ठीकु आहे हाणे 100 ॾींहं ॿार जुदा जुदा सूरतूं नज़र ईंदियूं पर इन में रोशनी उहा हिकु हूंदी अहिड़े नमूने औलिया जुदा जुदा नालनि सां ऐं जुदा जुदा सॾजनि था दरगाहूं सॾजनि खां जुदा जुदा पर उन्हनि जेको रूह आहे उहो हिकु आहे ॾींहं जी रोशनी हिकु आहे सूरतूं जुदा जुदा उहो हिकु ई शइ आहे छो जो रूमी साईं फरमायो चशम बंदि गोश बंदि लब बंदि
माना अखियुनि खे बंदि कर, कननि खे ऐं पंहिंजे लबनि खे। हाणे साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं फरमायो उपटियात अखियूं, जेकॾहिं हिन जूं अखियूं पटियल आहिनि त पोइ असांजे लाइ सबक़ु माना उहो त कामिल हुआ, रोशन थिया। उपटियात अखियूं माना अखियूं, पर पूरिया त पहिरीं पसंदि, जेकॾहिं वरी ऊचा चशम बंदि हो उपटियात अखियूं जे पूरिया त पहिरीं पसंदि, वञी रोज़ रसनि में हबी पाए हुजे। सरकार फरमाए जिन खे दौर दर्द जो से सबक़ खूब पढ़े, फिक्र करे हथ में मात मुताबिक़, ज़िक्र सां गॾु फिक्र ज़रूरी आहे। सुल्तान बाबू साईं फरमायो त फिक्र खां सवाइ ज़िक्र करणु ईअं आहे जीअं कुते जी भौंक, फिक्र न आहे त पोइ कुझु बि हाणे ज़ाहिरी तस्वीर हुजे, अंदर में फिक्र दुनिया जो हुजे, ई कहिड़ी क़िस्म जी तस्वीर पढ़ंदे मकारा वाले ते ॾाढी चिकी बुला मराया माल अहिड़े ॻाल्हि जी सरकारी मंदर मस्जिद वड़िया न क़बर था ॾिठी हे बुढ़िया ख़बर जॾहिं मुंहं ते आ वई ते तस्वीर फिरी ते दिलि न फिरिया की लहिणा तस्वीर पढ़ते हो दिल पढ़े ते अदब तस्वीर की लहिणा इल्मु पढ़ते हो इल्मु पढ़े सही ते ज़ात अदब रखे छा इल्मु पढ़े चिले कटे ते रत न कटिया की लहिणा चिलिया वरते हो चार बिना चिले कटे ते रत न खटिया की लेना चिलिया वड़के जान बिना दूध न जमदे बाबू थोड़े रोन लाल कड़ के लती साईं भी चिले जी ॻाल्हि में कई तो 1340 मचाली जहिड़ो पकड़ फिरी जो 1340 मचाली जहिड़ो पकड़ फिरी जो कहिड़ी काट मथो करी मथे पन में चीह जे वर्क वराए 20 त हर पूरी हिकिड़ो सुभान अल्लाह तो जन के दौर दर्द जो से सबक सूर पढ़ फिक्र पर या तबे बात मुताबिक यानी जिक्र का गद फिक्र भी जरूरी है छो जो ठरियल लोह के इश्क को ए फिक्र को बिना इबादत ई आज ठरियल लोह के धक्का तो मिठाई ही कोन मेरी जे चाहे ठरियल लोह के पाण में कुटे कोन कुकड़ो मिठा आश ठई पहले करे गरम लोग दिन धकन में मकसद पूरा किए इसको भी इंसान के विश्वास हो अल्लाह जे ये जिक्र में उन्हीं में इसको गरम करे रब जी ज़ात के बुलाने लाए इसको जरूरी है जब के दौर में से सबक सूर पढ़ा फिक्र पर ही हथ में मार्क्स निकालियो कर बनो सो पढ़ाई जैसे पसंद की लतीफ़ साईं फरमायो पढ़ियो पढ़ेगा सबक इन सूरत पढ़ियो पढ़ेगा सबक इन सूरत नीम रख जाए मन में अलग से जाए चिता समझ जाए ख्यालात